जीअं न गुल पतीअ ते मां कफड़ो सिज जी रोशनीअ में मोतीअ जीअं जरकंदो आहे, हिन जे मुंहं ते बि अहिड़ी चमक हुई। चपनि ते मुर्क ईअं थी तरियसि ॼण पाणीअ ते हंज। मुंहं मां रत ॼण को उथल खाई ॿाहिरि अचण लाइ आतो हुअसि। ताज़े खून जे वहकिरे सबबि ॼण को शफ़क़ रंग पखिड़िजी पियो हुअसि। वीचारे खे महीना पंधु करण खां पोइ नौकिरी मिली हुई, जॾहिं खेसि मुख़्तियार कार साहब चयो हो, ठीकु आहे बा, सुभाणे अची ड्यूटी ज्वाइन कजांइ। केॾो न इत्मीनान ऐं सुकून भरियो उभो साह निकिरी वियो हुअसि। हिन खे हर तरफ़ टिड़ियल गुल ऐं टिम टांडाणा नचंदा नज़र आया हुआ ऐं ख़ुशि थी पंहिंजे महल तरफ़ मोटियो हो। संदसि महल जो नक्शो तारीख़ ऐं जाग्राफी ही आहे त वाड़े जी ओलह तरफ़ पुराणी कोठी, अंग्रेज़ी न पर सिंधी कोठी, गारो लथल ऐं सिरूं गरियल, भगल टुटल चीकड़ाट कंदे खुलंदड़ दर, पोड़े जी चेल जियां निमियल छत, लोही चुल्ह जियां टह जंगी खट, गरीब जियां फाटल दरियल भितियूं, संदसि क़िस्मत जियां खुथल रिली ऐं संदसि ज़हनी मुंझारनि जियां भितियुनि ऐं छत ते कोरीड़े जो ॼारो। जॾहिं हू ॻोठां 5 दर्जा पास करे शहर आयो हो, जिते संदसि ॻोठ जो वॾेरो रहंदो हो, तॾहिं पिणस जे हमदर्द दोस्त वॾेरे साहब मथसि ऐं 7 पीढ़ियुनि ते थोरो करे उन शर्त ते रहण लाइ उहो महल ॾिनो हो त संदसि बटारी मेंह लाइ कुतिर कंदो, कुटी मलींदो, घर जूं काठियूं दारींदो ऐं नंढनि ॿारनि खे परचाईंदो। हिन आमना सदकना करे सभु क़बूल कयो हो ऐं थुली मतारे वॾेरे जे पेट खे ॾिसी सोचियो हुआईं त परवाह नाहे, कॾहिं न कॾहिं असांजी क़िस्मत बि वॾेरे जे पेट जियां निकिरी निर्वार थींदी। मैट्रिक पास करण खां पोइ हिन बि ग़रीब जे ॿार जियां नौकरीअ जी ॻोल्हा में हेॾे सारे शहर जो ओलह खां ओभर ताईं, उतर खां ॾखण ताईं घटि में घटि 50 चकर हयो हो। शहर में छा न हो, गवर्नमेंट जूं ऑफिसूं हुयूं, इंजीनियरी ऐं बिजली जा खाता हुआ, स्कूल ऐं ऑफिसूं, ॾहाको खनि कपिड़े बूटनि साबुण ऐं पाउडर जूं कंपनियूं हुयूं, पर जे न हुई त हिन ग़रीब लाइ नौकरी जी ख़ाली जाइ। हिन बि हणी वञी हंधु कयो ऐं आख़िरकार मुख़्तियारकारी में क्लार्क जो ऑर्डर वठी पोइ बस कई हुई। हिन मुश्कंदे दर खे लॻल कट चढ़ियल कुल्फ खोलियो ऐं दर जे ताकनि खे अंदर ते धिको ॾेई ज़ोर सां टहक ॾिनो हो, जीअं घटि में घटि हू किना चीकट अॼु त न ॿुधे, जिन मथे में संदसि भत रधो हो, जॾहिं त मथो को पुराणो देगड़ो न हो। हिन अंदरि घिड़ी पंहिंजे सदा सिभागे 3 पावनि वारी बिना वाॾण खट खे खिली ॾिठो ऐं सेरूं थी वेही बूट जूं कयूं खोलण लॻो, जेको खेसि वॾेरे ॾिनो हो ऐं ॿुधायो हुआईंसि त ॾाॾे साईं जो बूट आहे, ख़्याल सां पाइज। बूट लाइ हुन जे तरे खे ॾिठईं जेको केतिरनि ई जायुनि तां उॾरियल हुयो। को टुकर हेॾे थी लड़कियो त का चथी होॾे। हिन खे अलाए छो इहे सवाल यादि अची विया जेके इंजीनियरी खाते में क्लार्की लाइ इंटरव्यू ॾींदे खांसि पुछिया विया हुआ। ऑफिसर मुछनि खे मरोटींदे पुछियो हुअसि, ॿुधाए जेकॾहिं वायरमैन खे घणो कमु करण सबबि मथे में सूर पइजी वञे त तूं खेसि कहिड़ियूं गोरियूं खाइण जी सलाह ॾींदे। उहो सवाल ॿुधी हिन जो ज़हन सोचनि समेत ज़ूं करे उॾामी वियो हो। हिपकंदे चयो आई, साईं कोडियन कंपाउंड। ऑफिसर डिगी हूं करे कन खे खनियो हो ऐं चयो आई, बेवकूफ़, कोडियन कंपाउंड हाज़मे लाइ इस्तेमालु थींदी आहे ऐं मथे जे सूर लाइ त कोकेन कंपाउंड खाइबी आहे। ऐं हिन ॼण को मरंदे ॿुॾंदे चयो हो, हा साईं। ऑफिसर खेसि घूरे अहिड़े निगाहनि सां ॾिठो हो ॼण को संदसि ॼाण में वसी मालूमात जो इज़ाफ़ो कयो आई ऐं हथ मथे खणी 2 आङुरियूं हवा में लोॾींदे पुछियो आई, भला ॿुधाए, जेकॾहिं को भंग पी उन जो आदी थी थियो त उन जो इलाज कीअं कजे। हिन वेचारे जा रहियल खयल हवास बि कलाबाज़ियूं खाइण लॻा हुआ। उथी बि हथ अदब जा ठूठियुनि ताईं ॿधी मिसकीन आवाज़ में चयो आई, किबला, मां इंजीनियरिंग डिपार्टमेंट में क्लार्की वठण आयो आहियां, मेडिकल जे आख़िरी साल जो इम्तिहान ॾियण न। ऑफिसर ट्रामो थी वियो हो, खेसि धड़को ॾींदे चयो आई, गुस्ताख,
तोखे इंटरव्यू ॾियण जो अदब बि कोन्हे, तो ॼण लाइ असां वटि जाइ कान्हे, डरी वञे था। हिन बूट खे ॾिसी सोचियो, महिरबानी करे बाक़ी महीनो साथ ॾिजांइ, पोइ कुल ख़ैर आहे। तोखे पाण ई ढेर ते फिटो करे ईंदुसि ऐं पोइ आहिस्ते बूट खे खट हेठां रखियो आई। हिन पंहिंजा ॿई जोराब लाइ हथ में कया। ॿिन्ही जोराबनि ते खुड़ियुनि ऐं आङुरियुनि जी जाइ ते वॾा नंढा जारा ठहियल हुआ। आहा, कहिड़ा न सुहिणा जोराब आहियो। 2 साल साथ ॾिनो अथव, बाक़ी 1 महीनो, तेसीं ताईं तव्हां पाण ई खिसकी वेंदव। बाक़ी मां बि अव्हां जा अहिड़ा हाल कया आहिनि जहिड़ा टमू टेक्सटाइल मिल्स वारनि मुंहिंजा इंटरव्यू वठंदे कया हुआ। पोइ हिन खे उन इंटरव्यू जी हिकु हिकु ॻाल्हि यादि अची वई। मैनेजर सन्हड़ो सेपकिड़ो, खड़बाटियूं निकितल, खाॾी अॻिते ऐं लोट पोइते निकितल, अखियूं चिंजियूं, जंहिं ते थुल्हनि शीशनि वारी ऐनक चढ़ियल हुई। जंहिं महिल ऐनक लाइ शीशनि खे साफ़ थी कयईं, तंहिं महिल संदसि मोहंडो अहिड़ो थी लॻो ॼण कंहिं चिबरे खे वींजारे उस ते विहारियो पियो हुजे। मैनेजर पंहिंजे कोट खे ज़ोर सां सट ॾेई खांसि सवाल कयो हो, कुकड़ियूं आना छो ॾींदियूं आहिनि, बचा छो न? हिन जे ज़हन में ॼण फटाका फाटा हुआ। हिपकंदे उबतो सुबतो जवाबु ॾिनो आई, साईं, कुकड़ियुनि जी मर्ज़ी। कुकड़ियुनि जी मर्ज़ी? असांखे मर्ज़ी पवे त कपिड़नि ते कबरियूं ठाहियूं, मर्ज़ी पवे त कांव रंग नीरो कयूं या पीलो, त वरी कुकड़ियूं असांजी मर्ज़ी ख़िलाफ़ आना छो लाहींदियूं? मैनेजर जोश मां ज़ोर सां मुक मेज़ ते हणंदे चयो ऐं तारा फुटारींदे चयो आई, चङो भला ॿुधाए, इंसान खे 2 हथ छो आहिनि, 10 छो न आहिनि? साईं, अलाह साईं जी मर्ज़ी। वीचारे जो ॼण रूह थी ॾकियो। वरी अलाह जी मर्ज़ी? छा अलाह उहो कोन पियो सम्झे त माण्हुनि खे फैक्ट्री में कमु करण लाइ 2 हथनि जी न पर 10 हथनि जी ज़रूरत आहे? मैनेजर कड़को कंदे चयो हो, चङो भला ॿुधाए, गॾु गाहु छो खाईंदो आहे, लटो कपिड़ो छो न? हिन वीचारे जूं मतियूं मुंझी वयूं हुयूं। गीत ॾींदे ॼण को रोअंदे जवाबु ॾिनो आई, साईं, गॾह जी मर्ज़ी। मैनेजर उभो थी वियो ऐं ज़ोर सां रड़कंदे चयो आई, तूं जाहिल आहीं, ॼटु आहीं, निकमो ऐं नादान आहीं। तोखे एतिरी बि ख़बर कान्हे? असली भॼी वञ, तो लाइ असां वटि जाइ कान्हे। ऐं वीचारो कंधु लड़काए अची 3 पावनि वारी खट ते किरियो हो। हिन जोराबनि खे चपटी में झले मथे करे फिटो कयो ऐं ॾाढे आराम सां खथल रिलीअ ते खट जी झोल में किरी पियो। इत्मीनान सां गोॾो उभो करे ॿी टंग ते रखी विहाणे हेठां पन जी बीड़ी कढी ॾंदनि में झलियाई, सट ॾेई कमीज़ जे खीसे मां माचीस कढी तीली ॿारे बीड़ी दुखायईं। वॾो सूटो हणी धुओं हवा में ओगारियाई। धुएं जा वड़वकर ॾिसी हिन खे मुख्तियार साहब जा पुछियल सवाल यादि अची विया, जेके ईअं ई धुएं जियां वकिड़ियल हुआ। हिन बि ॾिनल 25 नाकाम इंटरव्यूनि जो सत कढी मुख्तियार ख़ार खे जवाबु ॾिना हुआ। साहब ॾाढो शरीफ़ माण्हू थी ॾेखारियो, मुंहं मां मणिया थी बकियसि। हर ऑफिसर जियां संदसि पेट त ॿाहिरि निकितल हो ई, पर ही खिलमुख हो। खांसि सवाल ॾाढी नरमाई सां पुछिया हुआई, बाबा, तोखे नौकिरी जी ज़रूरत आहे? हा साईं, पर मां घरू कमु करण जो बि माहिर आहियां। कुतिर करणु, थांव मलणु ऐं ॿुहारी ॾियण बि ईंदी आहे। हिन कंधु झुकाईंदे चयो हो। तोखे नौकिरी जी ज़रूरत छो पई? साईं, ग़रीब आहियां, गुज़र सफ़र ॾुखियो पियो थिए, सोचियुमि त तव्हांजी ख़िदमत करे सुकून मिलंदुमि। शाबाश पुट, तूं ॾाढो सभागो थो ॾेखारजी। चङो ॿुधाए, तो कॾहिं हाथी ॾिठो आहे? हा साईं, हाथी ॾिठो अथमि, हाथीअ जो पीउ बि ॾिठो अथमि। साईं, गुज़िरियल साल सर्किस में आई हुई न? हाथी मालिक खे ज़ोर थी ॾिना। मां बि त तेल मालिश करणु ॼाणा साईं। शाबाश शाबाश पुट, मूंखे मथे में सूरु पियो आहे, थोरी मालिश त कर। हा साईं, मां तव्हांखे ज़िंदगी भर मालिश कंदो रहंदुसि। हिन उथी साहब जे मथे ते मुकूं वहणु शुरू कयूं। कंहिं महिल वार थी पटियाईंसि, कंहिं महिल कन। हा शाबाश पुट, ॿुधाए त हाथी बच्चा छो ॾींदो आहे, आना छो न? ओचितो ॼणक खेसि लोंदड़ी वारो मुतुरको ठका थी वियो। ज़ोर ज़ोर सां साहब जे मथे खे महिटा ॾींदे चयईं, साईं, हाथी बेवकूफ़ जानवर आहे। हिन खे आना ॾियणु खपनि, जीअं माण्हू 5-6 ॾींहं हिकु ई आनो खाईंदा रहनि। शाबाश, वाह वाह पुट, हली पंहिंजी जाइ ते वे, तूं त ॾाढो ज़हीन आहीं। भला ॿुधाए, घोड़ा ऐनक छो न पाईंदा आहिनि? साईं, छो त घोड़ा गाहु खाईंदा आहिनि। हिन कन खणी साहब जे मुंहं खे ॾिठो, जंहिं ते ऐनक कान हुई।
शाबाश पुट। ॿुधाए त शाइर वधीक बेवकूफ़ हूंदो आहे या अदीब? साईं, शाइर वॾो बेवकूफ़ आहे ऐं अदीब खां वॾो बेवकूफ़ त को थी नथो सघे। शाबाश शाबाश। साहब कुझु मुंझो, कुझु सोचे ठीकु आहे कयई ऐं वरी सवाल पुछाई, अमेरिका कंहिं ॻोल्हे लधो ऐं छो ॻोल्हे लधो? जंहिं बि ॻोल्हे लधो वॾो को ॼटो पंहिंजी ज़िंदगी ॾचनि में फासाए छॾियईं। शाबाश पुट शाबाश। तो जहिड़नि ज़हीन ऐं मेहनती क्लार्कनि जी असांखे सख़्तु ज़रूरत आहे। मां तोखे हाणे ई ऑर्डर टाइप कराए थो ॾियां, तूं सुभाणे ड्यूटी ज्वाइन कजांइ। शाबाश। हू ॾाढो गिद गिद थींदो अंबोशियूं हणंदो पंहिंजे महल ते मोटी आयो हो। अॼु हू बीठल पाणीअ जियां पुरसकून हो। हिन खे महीना पंधु करण ऐं निंडूं फिटाइण खां पोइ आराम मिलियो हो। हिन जो रूह थकल हो। हिन खे आराम जी निंड जी ज़रूरत हुई। हिन जूं अखियूं निंड जे ॿार खां ॻरियूं थी वयूं। हिन खे निंड अची वई, प्यारी प्यारी निंड, जंहिंमें हिन खे का ॻणती कान हुई, का परेशानी ऐं का उणतुण कान हुई, को बि वसवसो ऐं शक शुबो कोन हो। हिन जो उॿाणको उतावलो रूह बि निंड जे प्यार ऐं सुकून सां ॿाहूं टेड़े पइजी रहियो हो। हिन खे इहा बि ॻणती कान हुई त संदसि हथ में झलियल ॿीड़ी, जेका संदसि क़िस्मत जियां खुथल रिली ते किरी पई हुई, रिली खे साड़ींदे साड़ींदे खट जी शिगल वाण खे साण शुरू कयो हो।